नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ हवा से शेयर कंदासीं। राज़ी डेरे में तरसी आबादकारनि भाण जे एतराज़ु खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। शहर भर पासे जे सभिनी आबादकारनि भाण जी खोट ख़िलाफ़ शहर जे मुख्य रोड ब्लॉक करे धरणो हयो आहे। उन मौके ते आबादकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुनाफ़िखोर ऐं डीलर ऐं वापारी भाण गोदामनि में लिकाए हथरादू कोड ॾेखारे कणिक जी पोखाई कंदड़ हारियुनि ऐं आबादकारनि खे ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। हुन चयो त वापारी सरकारी अघ 1768 रुपयनि खे नज़र अंदाज करे ब्लैक मार्केटिंग कंदे फी बोरी 2600 रुपयनि में सरेआम विकिरो करे रहिया आहिनि, पर खेनि केर बि रोकण वारो नाहे। आबादकारनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ब्लैक ते भाण विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आग कई पिया खे राज़ी डेरे में तरसी आबादकारनि भाण जे हथरादू खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। शहर भर पासे जे सभिनी आबादकारनि भाण जी खोट ख़िलाफ़ शहर जे मुख्य रोड ब्लॉक करे छॾियो आहे। उन मौके ते आबादकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुनाफ़िखोर डीलर ऐं वापारी भाण गोदामनि में लुकाए हथरादू कोड ॾेखारे कणिक जी पोखाई कंदड़ हारियुनि ऐं आबादकारनि खे ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। हुन चयो त वापारी सरकारी अघ 1768 रुपयनि खे नज़रअंदाज करे ब्लैक मार्केटिंग कंदे फी बोरी 2600 रुपयनि में सरेआम विकिरो करे रहिया आहिनि, पर खेनि केर बि पुछण वारो नाहे। तफ़सील कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर ख़ालिद खोड़ो खां। जी ख़ालिद, आगाह कजो। जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो रहां त राज़ी डेरे जे आसपास इलाइक़नि में जेको आहे सोना यूरिया ऐं एंग्रो यूरिया DAP भाण हथरादू खोट ॼाण आहे मुनाफ़िखोरनि पारां वापारियुनि पंहिंजे गोदामनि ते लिकाए हथरादू खोट ॾेखारी आहे। कणिक जी पोखाई कंदड़ हारियुनि ऐं आबादकारनि खे यूरिया DAP भाण जेको आहे सरकारी अघु 1768 वारी बोरी जेका हिन वक़्तु ब्लैक ते जेको आहे मिली रही आहे 2500-2600 ताईं, ऐं DAP जेको आहे 10,000 ताईं आबादकारनि जेको आहे ओठा चौंक ते सरापा एहतजाज करे मुतालबो कंदे चयो त DC खैरपुर ऐं सखर जेको आहे कमिश्नर साहब खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त असांखे जेको आहे वापारियुनि खे जेको हिन वक़्तु वापारी फुरण ऐं में मसरूफ़ बणियल आहिनि, DC खैरपुर ऐं कमिश्नर सखर खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त असां आबादकारनि खे मुनाफ़िखोरनि वापारियुनि ऐं उन्हनि खां लुटण खां बचाए वञे। जी महिरबानी ख़ालिद, आगाह करण जे लाइ।